नाउन पढ़ंदासीं। पहिरियों लफ़्ज़ आहे पार्ट्स ऑफ स्पीच जो। नाउन खे सिंधीअ में चइबो आहे इस्म, ऐं अंग्रेजीअ में इन जी निशानी जेका ज़ाहिर करण जे लाइ उहा आहे एन। असल में ही लफ़्ज़ जेको नाउन आहे उहो लातीनी ज़बान जे नोमन लफ़्ज़ मां वरितल आहे। द वर्ड noun has been taken from Latin word nomen, which means name or noun। लफ्ज़ नाउन जो आहे, नाउन लफ्ज़ लातीनी ज़बान जे नोमन लफ्ज़ मां वरितो वियो आहे, जंहिंजी माना आहे नेम, या वरी तव्हां हिनखे नाउन या नालो चई सघो था। डेफिनेशन छा थींदी नाउन जी? डेफिनेशन, नाउन इज अ नेमिंग वर्ड, इट नेम्स person, place, animal or thing। यानी हर क़िस्म जे जेके मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा नाला आहिनि। नाउन नेम ऑफ पर्सन कीअं? फॉर एग्जाम्पल सर्वेज, सिंधु, इट इज द नेम ऑफ पर्सन, नेम ऑफ names of person। if we are talking about the place, name of place किए? like mosque, street, these are the names of place, जगह जा नाला। अहिड़े तरीक़े सां names of animals, animals जा कीअं? for example dog, donkey, etc. names of animals। for example names of things, things ॿिनि क़िस्मनि जूं थी सघनि थियूं। things हिकिड़ियूं things which can be touched, things which can be touched, for example touched and seen, or simply तव्हां ईअं चई सघो था त which can be studied by 5 senses। 5 हवास जेके इंसान जा आहिनि उन्हनि खे जेकॾहिं स्टडी करे सघे का शइ त पोइ ईअं जीअं बुक आहे या पेन आहे या अहिड़ी का बि शइ आहे, चॉक आहे एटसेट्रा। पर थिंग्स which can't be, things which cannot be studied by 5 senses, अहिड़ी शयूं जेके इंसान जे 5 हवासनि सां स्टडी न थी सघनि। फॉर एग्जाम्पल जीअं आहे विज़डम, ब्रेवरी, लव, etc। टाइप्स ऑफ नाउन उन्हनि में पाण पढ़िया आहियूं बुनियादी तरह उन जा 2 क़िस्म। उन खां पोइ फर्दर उनखे डिवाइड कंदासीं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां। त पहिरियों उन जो टाइप हुयो कंक्रीट नाउन।
nouns which can be studied by our five senses। अहिड़ा इस्म जेके इंसान जे पंजन हवासन सां स्टडी थी सघन उनखे कंक्रीट नाउन चइबो आहे। अहिड़ा इस्म जेकी इंसान जे पंजन हवासन सां, हवासन मां कंहिं बि हिकिड़े हवासन सां स्टडी थी सघन, अहिड़नि इस्मनि खे कंक्रीट नाउन, जामिद या जमल कंक्रीट नाउन चइबो आहे। कंक्रीट इस्म चइबो आहे। एग्जाम्पल बुक, पेन, अली, गोल्ड और गैलेक्सी एटसेट्रा। जॾहिं त नंबर 2 में आहे नॉन कंक्रीट नाउन। नॉन कंक्रीट नाउन्स में कहिड़ा नाउन ईंदा? नाउन्स which cannot be studied by our five senses। जेकी इंसान जे पंजन हवासन सां स्टडी न थी सघन। फॉर एग्जाम्पल इन जा एग्जाम्पल कहिड़ा आहिनि? विजडम, फ्रीडम या लव, ब्रेवरी एटसेट्रा। कैटेगरी या बे तरीके सां उन जा पार्ट्स तव्हां चई सघो था इनखे। त उन में पहिरियों जेको टाइप आहे उहो आहे प्रॉपर नाउन। प्रॉपर नाउन जो मतलब आहे इस्म खास। इट इज द नेम ऑफ particular person, animal, place or thing। कंहिं बि शख्स, जानवर, जाय या शय जे खास नाले खे इस्म खास चइबो आहे। यानी कुछ अहिड़ा नाला थी सघनि था जेके आम हुजनि पर असां उन्हनि खे खास बणाए सघूं था। एग्जाम्पल कीअं आहे? जीअं अहमद, सरवेज। हाणे इहे माण्हुनि जा नाला ख़ासि अहिड़े नमूने सां एनिमल, रेड हॉर्स। फॉर एग्जाम्पल प्लेस थी वई मदीना मॉस्क। फॉर एग्जाम्पल जेकर थिंग्स थी वई फर्ज़ करियो डक्स पेन एटसेट्रा। जेकॾहिं असां हिननि में फर्ज़ करियो जेको पेन आहे ख़ाली पेन लिखिणो आहे त उहो कॉमन नाउन थी पियो सही हो, पर जेॾी महिल असां हुन में नालो हुनजो ऐड कंदासीं डक्स या हिन में जीअं नालो ऐड कयो अथऊं त पोइ उहो ख़ासि थी वेंदो। नंबर 2 हिन जो टाइप आहे कॉमन नाउन।
कॉमन नाउन जो मतलब है इस्म आम। इट इज अ नेम which is common, which is a common in all for the same type or race। यानी फर्स्ट कयो जीअं क्लास में मुख्तलिफ जेके ॿार वेठा आहिनि असां सभिनी खे उन्हनि खे बॉयज़ चई सघूं था, त बॉयज़ वेठा आहिनि या गर्ल्स वेठियूं आहिनि, पर असां जॾहिं उन्हनि जो नालो वठंदासीं त उहो उनजो पर्टिकुलर नालो थी वेंदो। अहिड़े नमूने सां पेन सभई पेन आहिनि, पर जॾहिं नालो वठंदासीं त पेन ख़ासि थी वेंदी, न त आम पेन नालो आहे। या वरी एनिमल, या फर्ज़ कयो जेकॾहिं स्पेरो आहे त जेके बि स्पेरो वेठियूं हूंदियूं असां सभिनी खे चवंदासीं त इहे स्पेरोज़ वेठियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां इहे आहिनि कॉमन नाला। हिकिड़ो आहे कॉमन नाउन, वरी उनजे साम्हूं उनजो प्रॉपर नाउन। सवेर जीअं तव्हांखे ॿुधायोसीं त जेकॾहिं क्लास में मुख़्तलिफ़ बॉयज़ वेठा आहिनि, शागिर्द वेठा आहिनि, त असां चवंदासीं बॉय, त बॉय कॉमन नाउन थींदो, पर जेको उनजो नालो हूंदो सर्वेज, त उहो उनजो ख़ासि नालो थी वेंदो। अहिड़े नमूने सां जेकॾहिं गर्ल कॉमन नालो आहे त उनजो जेको नालो हूंदो, जीअं फर्ज़ कयो सिंधु, त इहो उनजो ख़ासि नालो थी वेंदो। अहिड़े नमूने सां जेकॾहिं पेन आम नालो आहे, त जेकॾहिं हीअ पेन फर्ज़ कयो जेका मुंहिंजे हथ में आहे उहा डॉलर वारनि जी आहे, त उहो उनजो ख़ासि नालो थी वेंदो डॉलर पेन। अहिड़े नमूने सां माउंटेन लफ़्ज़ आहे, माउंटेन माना जबल, त थी वियो आम, पर जेकॾहिं केटू माउंटेन हुजे त उहो ख़ासि जबल थी वेंदो, यानी उहो प्रॉपर नाउन थी वेंदो। एनिमल आहे फर्ज़ कयो त एनिमल कॉमन नाउन आहे, पर जे हॉर्स हुजे त उहो प्रॉपर थी वेंदो। जेकॾहिं हॉर्स खे एज़ अ कॉमन नाउन वठंदो त वरी रेड हॉर्स उनजे मुक़ाबले में प्रॉपर नाउन थी वेंदो। या हॉर्स खे कंहिंसां मुशाबिह ॾिजे, माय हॉर्स चइजेसि या कहिड़ी बि शइ। अहिड़े तरीक़े सां फर्ज़ कयो हाउस जेकॾहिं कॉमन नाउन आहे, त मिसाल वाइट हाउस जेॾी महिल ॻाल्हि थींदी, वाइट हाउस, त उहो ख़ासि घर थी वेंदो। अहिड़े नमूने सां जेकॾहिं हिते मां माय हाउस चवां सां, ब्लैक हाउस चवां सां, कहिड़ी बि ॿी शइ, यानी जॾहिं असां उन सां का बि सिफ़त इस्तेमालु था कयूं त उहो वरी ख़ासि इस्म थी थो वञे। अहिड़े नमूने सां फर्ज़ कयो मोबाइल आहे, मोबाइल आम नालो आहे, पर जेकॾहिं नोकिया उन में ॻाल्हाइजेसि या ओपो, त उहो ख़ासि नालो थी वेंदो, ओपो मोबाइल। अहिड़े नमूने सां स्कूल आम नालो आहे, पर जेकॾहिं कंहिं बि स्कूल जो नालो ॾिजेसि, जीअं GBHS अलनूर शुगर मिल्स, शाहपुर जहानिया, ताणे हीअ ख़ासि नालो थी वेंदो। त हिननि पासे ही आम नाला आहिनि, वरी उन्हनि खे ख़ासि